अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अम कुन्तुम शुहदाअ इज़ हज़र याक़ूबल मौत इज़ क़ाल लिबनीहि मा तअबुदून मिन बअदी क़ालू नअबुदु इलाहक व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ इलाहन वाहिदा व नहनु लहु मुस्लिमून। तिल्क उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत व लकुम मा कसबतुम वला तुस्अलून अम्मा कानू यअमलून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिल्लत ऐं इस्लाम जो बयानु फरमायो हो, जंहिंमां सॼी काइनात जे इंसाननि खे इहो सबक़ में मिलियो त अल्लाह तबारक व तआला खे बि दीन इस्लाम जे नाले सां ई क़बूल आहे। तॾहिं त अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि ऐलान करे छॾियो हो, वमन यब्तग़ि गैरल इस्लामी दीनन फलन युक़बल मिन। इस्लाम खां सवाइ जेकॾहिं कंहिं दीन अख़्तियार कयो, अल्लाह से फरमायो उहो मूंखे क़बूल कोन्हे। त गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। अॼोकिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व तआला हिकु उसूली ॻाल्हि जो बयानु ऐलान फरमायो आहे। उहो उसूल हीअ आहे त हर हिकु माण्हू पंहिंजे पंहिंजे घर जे भातियुनि जो सरबराह आहे। पोइ हर हिकु पंहिंजे पंहिंजे घर जे भातियुनि जे मथां महिनत करे, ख़ुसूसन पंहिंजे औलाद जे मथां पंहिंजे औलाद खे संवारे ऐं सुधारे। हर हिकु माण्हू इहा ज़िमेदारी अदा करे त सभु घर सुधरी वेंदा, सभिनी घरनि जो मामिलो दुरुस्त थी वेंदो। हर वॾो पंहिंजे समूरनि नंढनि ते जॾहिं कंट्रोल कंदो त सॼो माहौल कंट्रोल में थी वेंदो। उन जे लाइ ज़रूरी आहे त वॾा सरबराह जेके घर जा सर्जन था, उन्हनि जी पंहिंजी तालीम पकी ऐं पुख़्ती हुजे। लिहाज़ा ख़ुलासो कलाम जो इहो निकिरंदो त जेके जेके सरबराह घर जा सर्जन था, उहे पाण पहिरियां पका ऐं पुख़्ता थियनि, दीन इस्लाम खे सिखनि, मज़बूत थियनि, पोइ पंहिंजे औलाद खे बि दीन इस्लाम ते हलाइण जे लाइ महिनत ऐं जफ़ाकशी कनि। जीअं हिकिड़ो माण्हू दुनिया जे ज़िंदगीअ में पंहिंजे औलाद जे लाइ सुख ऐं सहूलियत वारियूं शयूं हासिलु कंदो आहे, तमन्ना रखंदो आहे त मां पंहिंजे औलाद खे पंहिंजे मौत खां पहिरियां एतिरो घणो कुझु ॾेई वञा जो मुंहिंजो औलाद अॻिते हली परेशान न थिए। पोइ इन इहा फ़िक्र में वॾी दौलत गॾु कंदो आहे, वॾो उहिदो, वॾो मनसब, वॾो रुतबो हासिलु कंदो आहे, वॾियूं फैक्ट्रियूं, वॾियूं कंपनियूं, दुनिया जी हर शोहरत अख़्तियार कंदो आहे। पोइ जंहिंजी जेका फील्ड हूंदी आहे, जेको जंहिं माहौल में हूंदो आहे, उहो इहा कोशिशि कंदो आहे त मुंहिंजो औलाद बि ओहिड़ो थिए। जेको सरकारी मुलाज़िम हूंदो, कोशिशि कंदो त मुंहिंजे औलाद खे घणे खां घणो बैलेंस हुजे, माल हुजे, दौलत हुजे ऐं मुंहिंजो औलाद बि सरकारी मुलाज़िम हुजे। जेको वापारी हूंदो, उहो चाहींदो त मुंहिंजे औलाद खे वापार जा उसूल मालूम हुजनि, तां त वापार ऐं कारोबार करणु बहितर नमूने सां ॼाणे सघे ऐं पंहिंजी ज़िंदगी सुठी खां सुठी गुज़ारे सघे। ईअं जेको ज़मींदार हूंदो, उहो चवंदो त मुंहिंजो औलाद बि ज़मींदारी जे समूरनि गुरनि खे ॼाणींदड़ हुजे,
त ज़मींदारी कीअं कबी आहे, ज़मीन कीअं आबाद कबी आहे, हारनि ऐं कुड़मियुनि खे कीअं हलाइबो आहे, इहे सभु ॻाल्हियूं मालूम हुजनिसि तां त सुभाणे परेशान न थिए। मतिलबु पीउ ऐं माउ सरबराह घर जो जहिड़ो हूंदो कोशिशि कंदो त औलाद ओड़ी हुजे। पोइ इन जी निस्बत सां जेको अहले इल्म हूंदो आहे उहो बि चाहींदो आहे त मुंहिंजो औलाद बि अहले इल्म हुजे। अञा मां हीअं चवां त इन जी निस्बत सां अलाह ताला जा पैगंबर, वलीय, बुज़ुर्ग जेके नेक सूरत ऐं सीरत शख़्सियतूं गुज़रियूं आहिनि, उन्हनि जी तमन्ना बि इहा ई रही आहे त असांजो औलाद बि हक़ीक़ी ऐं दाइमी नेमतुनि सां मालामाल हुजे। जीअं दुनिया जूं आर्ज़ी नेमतूं दौलत, वापारु, धंधो, कारोबार, ज़मीन, जाइदाद, फैक्ट्रियूं, कारखाना हासिलु करे औलाद खे हथु करे ॾींदा आहियूं, त इहे त आर्ज़ी शयूं थियूं, हमेशह वारियूं, न ख़तमु थियण वारियूं, लाज़वाल दाइमी नेमतूं छो न औलाद खे सेखारिजनि, जेके इते बि कमु अचनि, अॻिते बि कमु अचनि, मौत खां पोइ क़यामत ताईं बि उन्हनि जो फल माण्हू खाए। छो न अहिड़ियूं शयूं औलाद खे सेखारिजनि। उहा शइ आहे क़ुरान ऐं हदीस, हक़ीक़ी दीन ऐं इस्लाम जी सची तालीम। त अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला ज़रा इन ई तरह सां कुझु तालीम ॾिनी आहे। फरमाईं त यहूदियुनि ऐं नसराननि खे, ख़ुसूसन मके जे मुशरिकनि खे सम्झाइण ख़ातिर अंदाज़े गुफ़्तगू अल्लाह तबारक व ताला अजीब बयानु कयो। छो त मके जे मुशरिकनि यहूदियुनि नसराननि जो इहो चवणु हो त असांखे महिनत जी कहिड़ी ज़रूरत आहे, नेकियूं ऐं अमलनि करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। अबा छो ज़रूरत कान्हेव? जवाबु ॾिनो त असांजा अबा ॾाढा नेक आहे न, असां इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद में आहियूं, उन असांजी इबादत एॾी कई आहे जो उनजे करे असांखे बि अलाह ताला माफ़ु कंदो। कोई चवे त मां फलाणे बुज़ुर्ग नबीअ जे ख़ानदान मां आहियां, जीअं अॼोके दौर जी ग़लति फ़हमी, जेके सैयद ख़ानदान जा हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त मां सैयद ख़ानदान जो आहियां न, हिन जे करे मूंखां हिसाब ई कोन थींदो। अल्लाह तबारक व ताला उन्हनि समूरनि ग़लति फ़हमियुनि खे दूरि करण जे लाइ हिकु वॾी उसूली ॻाल्हि करे छॾी। फरमाईं त कोन्हे को तव्हांखे एतिरो इल्म ऐं अकुल। अम कुंतुम शुहदा इज़ हज़र याक़ूबल मौत, छा हुयव उन वक़्तु मौजूदु तव्हां जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम ते मौत जो वक़्तु आयो हो? हुयव उन महिल? साईं असां त कोन हुआसीं। हुजो आहे त अंदाज़ो थिएव हा। साईं छा थियो हो ॿुधायो। अलाह साईं फरमायो इज़ क़ाल लिबनीही मा ताबुदून मिन बादी, जॾहिं पंहिंजे औलाद खे, पुटड़नि खे चयईं, ए पुटड़ो मा ताबुदून मिन बादी, मूंखां पोइ तव्हां कंहिंजी इबादत कंदव, कंहिंखे पूॼींदव। आस पास जे माहौल माण्हुनि में त शिरक आहे, बुतनि खे था पूॼनि, उन्हनि खे था पंहिंजो माबूद हक़ीक़ी सम्झनि। तव्हां मूंखां पोइ कंहिंखे पूॼींदव? मुंहिंजे हूंदे त मुंहिंजे असर रसूख़ में, तालीम तरबियत में रही वहदहू ला शरीक हिकु ख़ुदा जी इबादत कंदा आहियो। मां जो मरी वञा मूंखां पोइ कंहिंखे पूॼींदव? कालू, पुटनि जवाबु ॾिनसि, नाबुद इलाहक व इलाह आबाइक इब्राहिम व इस्माइल व इसहाक इलाहन वाहिदा व नहनु लहू मुस्लिमून। चयूंसि त ए अब्बा, असां तुंहिंजे ख़ुदा ऐं तुंहिंजे अबनि ॾाॾनि इब्राहिम इस्माइल इसहाक जे ख़ुदा, जेको इलाहन वाहिदा वहदहू ला शरीक हिकु ख़ुदा आहे, उन जी इबादत कंदासीं। तुंहिंजे ऐं तुंहिंजे अबनि ॾाॾनि जो जेको ख़ुदा आहे न, वहदहू ला शरीक, अल्लाह रब्बुल आलमीन, उन जी इबादत कंदासीं। व नहनु लहू मुस्लिमून, असां उन खे ई मञींदड़ आहियूं, उन जी इबादत कंदासीं। हाणे सम्झण जे लाइ अल्लाह तबारक व ताला इहे अल्फाज़ बयानु फरमाया त तव्हांखे न जेकॾहिं इन शइ ते नाज़ आहे त मुंहिंजा वॾड़ा बुज़ुर्ग आहे, मुंहिंजा अबा ॾाढा नेक आहे, मां हिकिड़े पीर बुज़ुर्ग जे ख़ानदान में आहियां, कोई चवे मां सहाबीअ जे ख़ानदान में आहियां, कोई चवे मां नबीअ जे औलाद में आहियां, कोई चवे मां सैयद घराणे जो आहियां, कोई कहिड़ी निस्बत, कोई कहिड़ी निस्बत रखी पोइ चवे त हाणे मूंखे हाणे इन बुज़ुर्ग जे करे बख़्शिश मिलंदी। अलाह जी फरमायो जे ईअं हुजे हा त याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे ईअं कोन चवे हा त मूंखां पोइ तव्हां कंहिंजी इबादत कंदव, हीअं चई छॾे हा त तव्हांखे इबादत जी ज़रूरत ई कान्हे का, छो त मां घणो कुझु करे छॾियो आहे।
तव्हांजी बख़्शिश आम आहे, ईअं चवे आहे न। पर न, उन्हनि खे सेखारण ख़ातिर सवालिया अंदाज़ में तरबियत कयईं त ॿुधायो त मूंखां पोइ कंहिंजी इबादत कंदव। हुननि बि जवाबु अहिड़ो ॾिनसि जहिड़ो याक़ूब अलैहिस्सलाम खे ॿुधण जी तमन्ना हुई त तुंहिंजे ऐं तुंहिंजे अबनि ॾाॾनि जो हिकु ख़ुदा जेको आहे न वहदहू ला शरीक, उनजी इबादत कंदासीं, असां उनखे ई मञींदा। त अलाह ताला इहो सेखारियो त जॾहिं पैगंबर खां वधीक त दुनिया में कोई नथो थी सघे न। हर दौर में जेको पैगंबर हो उहो ई सभिनी खां आला ऐं उत्तम हो। उहा अलॻि ॻाल्हि आहे हुज़ूर सलातो वसलाम जन जे अचण खां पोइ सभिनी खां शान हुज़ूर साईं जन जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो आला ऐं उत्तम आहे। पर पंहिंजे पंहिंजे दौर में पैगंबर सभिनी खां मथे हो। उहो जॾहिं तालीम पंहिंजे औलाद खे इहा थो ॾिए त हिकु ख़ुदा जी इबादत कजो, मूंखां पोइ ॿिए कंहिंजी इबादत न कजो, त तूं ऐं मां केरु थींदा आहियूं जो औलाद खे असां दीन इस्लाम जी तालीम तरबियत न ॾियूं, ॿियूं ॻाल्हियूं सभु सेखारे छॾियूं। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो तिलका उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत। सियाणऊ समझदारऊ या खणी आवाज़ अंदाज़ खणी मटाइजे, ओ मोगऊ मतां इन सोच में मुब्तला हुजो, वक़्तु विञायो पंहिंजो। इहा उम्मत ई इहो की इंसाननि जी हिकु जमात हुई जेका गुज़री वई। पाण बि नेकियूं करे, पंहिंजे औलाद खे बि नेकियूं सेखारे, उन्हनि सां वाइदा वचन करे, इहा हिकु जमात हुई वॾी नेकनि जी जेका गुज़री वई। लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम, उन्हनि जूं कमायूं उन्हनि जे लाइ, तव्हां जूं कमायूं तव्हांजे लाइ थींदियूं। ईअं कोन थींदो आहे त हुननि जेको कमायो उहो तव्हांजे लाइ आहे या तव्हां जेको कमाईंदव उहो उन्हनि जे लाइ आहे। ईअं कोन थींदो। उहा जमात हुई सा गुज़री वई, उन्हनि जूं कमायूं उन्हनि जे लाइ, तव्हांजी कमाई तव्हांजे लाइ आहे। वला तुसअलूना अम्मा कानू यामलून, हुननि जेके करतूत कम कया तव्हां खां उन्हनि जो पुछणो कोन थींदो। माना हर को पंहिंजा करे, हर कंहिंखे पंहिंजी कमाई कमु ईंदी। कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीन, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे कमाईअ तहत उते क़ैद थियल हूंदो, बंदि हूंदो। वला तक्सिबु कुल्लु नफ्सिन इल्ला अलैहा, कंहिं बि माण्हूअ ते बोझ न हूंदो सवाइ पंहिंजे अमलनि जे, पंहिंजे अमलनि पंहिंजे करतूतनि जो बोझ हूंदो, ॿियनि जो न। वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा व इन तदउ मुस्क़लतुन इला हिमलिहा। अजीब अजीब लफ़्ज़ अल्लाह ताला सम्झाइण जे लाइ फरमाया आहिनि। कोई कंहिंजो बार न खणंदो, कोई कंहिं ते बोझ न उछलाए विझी सघंदो। अल्यौम तुजज़ा कुल्लु नफ्सिन बिमा कसबत, अल्लाह जी तरफ़ खां ऐलान कयो वेंदो त अॼु अहिड़ो ॾींहुं आहे हर कंहिंखे पंहिंजे कमाईअ जो बदिलो ॾिनो वेंदो। पोइ हाणे जिन माण्हुनि जो अहिड़ो नज़रियो आहे जहिड़ो नज़रियो पुराणे दौर में मुशरिकनि यहूदियुनि नसरानियुनि जो हुयो त असांजा वॾड़ा नेक आहे, उन्हनि जे सदके असां बख़्शिजी वेंदासीं। अल्लाह जी फरमायो क़द ख़लत लहा मा कसबत तिलका उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत, इहा हिकु जमात हुई नेकनि जी सा गुज़री वई। लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम, उन्हनि जूं कमायूं उन्हनि खे कमु ईंदियूं, तव्हांजा कम तव्हांखे कमु ईंदा। तव्हां खां उन्हनि जे बारे में पुछाणो कोन थींदो, हुननि खां तव्हांजे बारे में पुछाणो कोन थींदो। हा अञा एतिरो थींदो, पीउ माउ खां पुछाणो थींदो त औलाद खे सेखारियो या न। क़ौम जे अॻवान ऐं रहनुमा रहबर खां सुवाल थींदो, उस्ताद खां त शागिर्दनि खे सेखारियो या न, इहो सुवाल थींदो। पर एतिरो तो उनखे ॿुधायो या न, चयो या न, वस कई या न। साईं मूं कयो जीअं पैगंबरनि सगोरनि, पोइ उनजे महिनत ऐं तालीम ॾियण खां पोइ अॻिलो न सिखे त उको ई न सिखे। अल्लाह तबारक व तआला पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वक़्फ़े वक़्फ़े सां तसलियूं ॾींदे फरमायो, सोना नबी इहे मके जा मुशरिक जॾहिं नथा मञनि, पोइ इन्हनि जे करे तूं पाण खे परेशान कंदी छा, बीमार कंदी छा। इन अलैका इल्लल बलाग, तुंहिंजे मथां आहे सिर्फ़ु पुॼाइण, तो पुॼायो, तो ज़िम्मो अदा कयो, तुंहिंजो फ़र्ज़ु लथो। हाणे मां ॼाणा त ही ॼाणनि। पैगंबरनि खे इहो हुकुम आहे त हाणे इन ई ज़िमेदारीअ खे मद्देनज़र रखंदे अगरि ॾिसजे थो त क़ुरान पाक जूं ही ॿ आयतूं जिन खे अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम याक़ूब अलैहिस्सलाम जे तरबियत वारे निस्बत सां बयानु कयो आहे, इहे आयतूं ॿ हक़ थियूं सेखारनि। ॿ, हिकु पीउ माउ जे मथां औलाद जो हक़ु ऐं ॿियो औलाद जे मथां पीउ माउ जो हक़ु।
पीउ माउ जो हिकिड़ो फर्ज़ु आहे, ॿियो औलाद जो हक़ आहे। पीउ माउ जे मथां फर्ज़ु छा आहे? पंहिंजे औलाद खे सुखियो रखे। जीअं दुनिया जी हर क़िस्म जी सुख सहूलियत जी कोशिश कंदो आहे, ईअं इन पंहिंजे औलाद खे हर क़िस्म जे सुख सहूलियत वारनि शयुनि खे मौजूदु करे ॾियण सां गॾोगॾु दीनदारीअ वारी शइ बि, आख़िरत वारी सहूलियत बि करे ॾे। इहो पीउ माउ जो फर्ज़ु आहे, औलाद खे सेखारे तरबियत करे। ॿियो औलाद जो बुनियादी हक़ आहे। औलाद मासूम आहे, नंढड़ो आहे, बेअकुल आहे, दुनिया जो तजुर्बो उन्हनि खे कोन्हे, उन्हनि दुनिया जा धिका ऐं धक न खाधा आहिनि जो पंहिंजे ऐं पराए खे सुञाणे सघनि, हक़ ऐं सच जी परख करे सघनि, दुनिया जे तजुर्बनि मां न गुज़रिया आहिनि। त पोइ हाणे पीउ माउ जे मथां लाज़िम आहे त उन्हनि खे तरबियत में उहे शयूं लाज़िम करे पकड़ाए ॾियनि जिन मां उन्हनि जो फ़ाइदो हुजे। फैक्ट्री बि हथु करे ॾियूं, ज़मीन कारोबार धंधो हथु करे ॾियूं, घर भला, ज़मीनूं भलियूं, बाग़ात भला, पैसो ॾोकड़ सुठो हथु करे ॾियूं, पर आख़िरत वारी तालीम तरबियत न ॾिनीसीं त औलाद जो हक़ अदा न कयोसीं। औलाद जो हक़ अदा इन थींदो जीअं औलाद खे दुनियावी सहूलियतूं मुहैया करे ॾिए थो। इन्हनि सभिनी में, इहे त आर्ज़ी थियूं, इन्हनि सभिनी में हमेशह अबदी अबद वारी तालीम ऐं तरबियत जेका आहे उहा आख़िरत वारी आहे, उहा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी ताबेदारी वारी तालीम आहे। इहा हिकिड़ी वॾी नेमत आहे। जीअं दौलत जो हुजणु नेमत आहे, कारोबार, ज़मीन जाइदाद, पैसो, फैक्ट्रियूं, कंपनियूं हुजणु हिकु नेमत आहे, औलाद जो दीनदार हुजणु हिकु अलॻि नेमत आहे। औलाद जो हुजणु नेमत आहे, वरी औलाद दीनदार हुजे, इहा हिकिड़ी अञा वॾी नेमत आहे। इन नेमत जे मट दुनिया जूं सभु शयूं न थी सघंदियूं। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदी जे माण्हुनि खे सेखारण जे लाइ इहा तरबियत ऐं तिर्ज़ अंदाज़ बयानु कयो त कहिड़े अंदाज़ में तव्हां सां मुखातब थिजे। हुयऊ उते याकूब अलैहिस्सलाम जे दौर में जॾहिं हुनजे मथां मौत पियो अचे, साईं न कोन हुआसीं। छा थियो हो त पुटनि खे नसीहत कई आई। छा कई आई? चई त मूंखां पोइ कंहिंजी ताबेदारी कंदव। साईं पोइ छा चयुसि पुटनि? चयुसि त तुंहिंजे ऐं तुंहिंजे अबे ॾाॾे वारे हिकु ख़ुदा जी इबादत कंदासीं। ईअं कबी अथव तरबियत ऐं तालीम। हाणे असां इन्हनि अल्फाज़नि खे वठी करे पंहिंजी तौर कंदासीं, पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसंदासीं। असां वॾा नंढनि खे छॾियूं था, अञा नौजवाननि खे छॾियूं था, घर जा सरबराह जेके आहियूं असां उहे वॾा वॾा, हाली फ़िलहाल नंढनि खे छॾियूं था थोरे वक़्त जे लाइ, वॾा वॾा पंहिंजे जीअ में, पंहिंजे जातीअ में ॾिसंदासीं त असां पंहिंजे औलाद जे मथां तरबियत ऐं तालीम जो अहिड़े अंदाज़ में हक़ अदा कयो आहे। पोइ जे कयो आहे त अल्लाह ताला जा शुक्र कजनि, अल्लाह ताला जा हमद ॻाइजनि, अल्लाह ताला जा तराना पढ़जनि, तस्बीहूं पढ़जनि, रब जा शुक्र अदा कजनि, नफ़िल पढ़जनि जो अल्लाह ताला इहा तौफ़ीक़ ॾिनी। फ़ख़ुरु न करे, पर जे न ॾिनी आहे त सच पच ही आयतूं सेखारनि थियूं, तरबियत थियूं कनि त पंहिंजे औलाद खे जीअं दुनिया जी सिख्या ॾींदा हो न, आख़िरत वारी सिख्या बि ईअं ॾिजो। इहा वॾो हिकिड़ो फरीज़ो आहे पीउ माउ जो त औलाद खे सेखारे। पोइ बुज़ुर्गनि लिखियो आहे, मुफ़्ती शफ़ी अहमद रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, जंहिं माण्हूअ इहे ॿ कम कया, पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयईं, औलाद खे तालीम तरबियत ॾिनई, उनखे दुनियावी सहूलियतुनि ज़रूरतुनि तालीम तरबियत सां गॾोगॾु उख़रवी तालीम तरबियत बि ॾिनई। इहे ॿ कम जंहिं पीउ पंहिंजी ज़िमेदारी पूरी कई, औलाद जो हक़ अदा कयो, ॿई कम कया, उनखे ॿिनि तरहनि सां ॿ फ़ाइदा मिलंदा आहिनि वॾा। हिकिड़ो ही त औलाद उनजी जॾहिं उनजी तरबियत तालीम वठी उन सां गॾु इबादत ज़िक्र फ़िक्र में सिखी सम्झी अल्लाह जे सजदे जे लाइ तयारु थी करे उन सां गॾिजी पवंदी आहे न, त पोइ पीउ जे लाइ इहो वॾो सहारो हूंदो आहे त औलाद उन जे लाइ उन सां गॾु हिमत कराइण में, हर मामले में उनजो साथ ॾियण में उनजो साथी थी पवंदी आहे। जेकॾहिं औलाद खे दीन जी तालीम न आई, बाक़ी दुनिया जो सभु कुझु मिलियो, इहा औलाद अबे अमा जो मुखालिफ़ आहे। अॻिते हली करे को हयादार थिए, न त अक्सरियत दुनिया जी तालीम जिन खे बि ॾिनी वई, वॾा साहब थी विया औलाद, वॾनि उहिदनि ते, वॾनि मनसबनि ते पहुची विया। हाणे इन उहिदे ऐं मनसब ऐं रुतबे जे करे लीडर वॾो बणिजी वियो। हाणे पीउ माउ उन सां नथो ॻाल्हाए सघे, पीउ माउ उन जे ऑफिस में उन जे इज़त ऐं आबरूअ
जे साम्हूं नथो अची सघे मतां साहब नाराज़ थिए। एॾी वॾी तालीम औलाद खे ॾिनई जो औलाद पाण खे फ़ख़ुरु थो महसूसु करे, पंहिंजे ऑफिस में पीउ पोड़ो जे करे उन पंहिंजे असली ख़ानदानी लिबास में पुराणी गोॾड़ीअ ऐं उन जुतड़ीअ ऐं मथे ते कपिड़ो सिंधी सलेमानी को टुवाल रखियल या को अंगोशो ॿधल ईअं आयो त उन साहब पुट खे इहो बर्दाश्त न थींदो त मुंहिंजी इज़त ख़राबु करण जे लाइ मुंहिंजी इज़त ख़राबु करण जे लाइ ऐं हे पीउ उन पंहिंजे पुट खे न चई सघंदो। नसीहत जो लफ़्ज़ हिते चवणु खपेसि पर न चई सघंदो त साहब मतां नाराज़ थिए। तालीम जो एॾी वॾी ॾिनईसि, इहा दुनियावी तालीम जी नहूसत आहे। औलाद खे जेॾी वॾी तालीम ॾे औलाद पीउ माउ जे मथां हुकुमरान थी वेंदो आहे। औलाद जे आॾो पीउ माउ ॼण त नौकर हूंदा आहिनि। हाणे वरी ॿियो पासो ॾिसूं, जेकॾहिं औलाद खे दीन जी इस्लाम जी तालीम ऐं तरबियत ॾिनई, क़ुर सेखारियईं, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान सेखारियईं, इहा कोशिशि कई उनखे दीन जे दायरे में दीन जे सांचे में पेंसिल वांगुरु आणे करे उनखे घुमायईं। हाणे औलाद नेक सालियो थी पियो, भले दर्जो मथे थी वञेसि, हाफ़िज़ हुजे, पोइ आलिम हुजे, पोइ बुज़ुर्ग हुजे, पोइ आमिल हुजे, पोइ वली हुजे, पोइ भले कुतुब हुजे, भले अबदाल हुजे, पीउ जे आॾो आयो न, केॾो बि इल्मु वॾो हुजेसि, वॾे रुतबे वारो हुजे, अबे जे क़दमनि में किरी पवंदो। पीउ मां उन जे आॾो फ़ख़ुरु महसूसु कंदा त असांजो औलाद सालियो आहे। हूअं पीउ मां उन जे आॾो नौकर, पीउ मां इहो लिहाज़ो रखंदा त साहब थी वियो आहे मतां नाराज़ थिए, ऐं हिन महिल हीउ वॾो भले पैगंबर छो न हुजे चवंदो त मतां अबो नाराज़ थिए, मतां अम्मा नाराज़ थिए। एॾो वॾो फ़र्क़ु आहे त तव्हां ऐं असां दुनिया जे ज़िंदगीअ में पंहिंजे औलाद जे लाइ एॾियूं वॾियूं कोशिशूं कंदा आहियूं, उन्हनि खे दुनियादार मालदार बनाइण जूं, दीनदार बनाइण जूं कोशिशूं न कंदा आहियूं। हीअ आयतूं सेखारनि थियूं हर कंहिंखे पंहिंजा अमल कमु ईंदा। पैगंबर पंहिंजे औलाद खे चई थो वञे त पंहिंजा अमल कमु ईंदव, उहे अमल कजो, हिकु ख़ुदा जी इबादत कजो, मतां असांजे आसिरे लॻी पओ। तॾहिं त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा फरमान बि ईंदा आहिनि। बुज़ुर्गनि लिखियो आहे, ख़ुलासो मफ़हूम हदीस पाक जो इहो आहे त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजे घर वारनि खे त मुंहिंजे वय खां पोइ मतां मुंहिंजे आसिरे ते रहो, पंहिंजा अमल करे अचिजो, ईअं न त हथे ख़ाली अचो इन आसिरे ते त असांखे बख़्शिश ऐं माफ़ी मिलंदी। हर कंहिंखे पंहिंजा अमल कमु ईंदा। ला मा कसबत वलकुम मा कसबतुम तिलका उम्मतुन क़द खलत लहा मा कसबत वला तुसअलूना अम्मा कानू यामलून। वॾा लफ़्ज़ आहिनि क़ीमती, अगरि उनखे तौर जे उन जी नज़र सां ॾिसिजे त। अलाह पाक शल तव्हां असांखे बि इन इहा तालीम जो फरीज़ो सही माना में सर अंजाम ॾियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।